बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। काल 29 अप्रैल 2023 ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के चेयरमैन यानी अगोड़े प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जनाब इमरान ख़ान साहब जो कौम के खिताब कंदे ॿ टे शयूं उन वाज़े कयूं, जंहिंमें सरफ़रस जे पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट यानी आला अदलिया जो फ़र्ज़ु आहे त उहो आइन पाकिस्तान 1973 जो डिफेंस करे, उनखे प्रोटेक्ट करे ऐं हर इलेक्शन हुजे या कंहिं तरीक़े सां बुनियादी हक़नि जे हवाले सां जेकॾहिं को ज़िक्र कजे त उन जी पासदारी करणु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो कमु आहे। मूंखे इन तज़िये जे हवाले सां यानी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे जेका गुज़ारिश कई जनाब इमरान ख़ान साहब, इहा पंहिंजे 20-22-24 सालनि जे हिन सियासी जेके रोज़ानू असां सोशल मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या लोकल पॉलिटिक्स जे हवाले सां, त हीउ पाकिस्तान जो वाहिद लीडर आहे जे पूरे पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे जजनि खे मुखातिब थींदे करे क़ौम जी पारत कई त हिन क़ौम जी पारत तव्हांखे हुजे, यानी फंडामेंटल राइट्स जेके आहिनि उन्हनि जो प्रोटेक्ट करणु तव्हांजो हक़ आहे। हिन क़ौम जे हक़नि जो पासदारी, हिन क़ौम जे हक़नि जी पासदारी करणु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे सभिनी जजनि जी ज़िम्मेवारी आहे, न के चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी। यानी सभिनी जस्टिस साहिबान खे गुज़ारिश कई, हिन क़ौम जे तरफ़ां गुज़ारिश कई, इल्तिजा कई त पाकिस्तान जे आइन जी पासदारी कयो ऐं हिन क़ौम खे बुनियादी हक़नि जे हवाले सां उनखे प्रोटेक्ट कयो। यानी ही जेके बि हरकतूं थियनि थियूं उन्हनि सभिनि ते तव्हांजी नज़र तमामु अहम ऐं ज़रूरी आहे। यानी रूल ऑफ लॉ जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हवाले सां उन वाज़े खणी करे चइजे त उन कयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेकॾहिं पंहिंजे कानून जी पासदारी, आइन जी पासदारी, हिन लॉ ऑफ लैंड जेका आहे उन जी पासदारी नथी करे, राइट टू वोट जे हवाले सां उन जी पासदारी नथी करे, बुनियादी फंडामेंटल राइट्स जी जेकॾहिं खे प्रोटेक्ट नथी करे त केरु कंदो? हीअ इदारा जेके ॿिया आहिनि उहे त पंहिंजे लिमिटेड हदनि में रही करे कमु कंदा। सुप्रीम कोर्ट जो ॼार जेको आहे उहो पूरे पाकिस्तान जे आइन जे हवाले सां हर इदारे जे मथां बाइंडिंग आहे। जेका बि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जिते जिते वायलेशन ॾिसे करे उनखे पंहिंजे आइन ऐं कानून जे दायरे में रही करे उनखे प्रोटेक्ट करे अहिड़े क़िस्म जा आर्डर्स जारी करे ऐं उन्हनि ते नज़र रखे। इहा तमामु बहितरीनु हिन जी लॉजिक आहे जनाब इमरान ख़ान साहब जी, जेका मां उनखे इन तरीक़े सां शाबाश ॾियां त हिन क़ौम जो दर्द जेकॾहिं उन महसूसु कयो त उहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे इल्तिजा ऐं पारत खणी, जेकॾहिं उन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे सभिनी जजनि खे इल्तिजा खणी कई त हिन क़ौम जी तव्हांखे पारत हुजे, हिन क़ौम जे आइन जी, हिन मुल्क जे आइन जी पारत तव्हांखे हुजे, बुनियादी हक़नि जी पारत हुजे ऐं तव्हां सभई पंहिंजा जेके बि ज़ाती तरह सां जेके मसला आहिनि, जेको बि तव्हां में ॾार पैदा करण जी कोशिशि करे थो, उन सभिनी खे साइड ते रखे करे दरगुज़र करे हिन क़ौम जी तव्हांखे सोचो, हीअ नस्ल, ही क़ौम, ही वतन, ही आइन सभु तव्हांजे दर ते अची करे बीठो आहे ऐं तव्हांखे इल्तिजा करे थो, गुज़ारिश करे थो। इन करे हिन लीडर, पाकिस्तान जे 23 करोड़ आवाम जे हिन लीडर, उहो सॼो आवाम जो जेको मैसेज हुयो, जेका गुज़ारिश इल्तिजा आहे, उहा खणी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान वटि रखी त तव्हांखे ई हिन आइन जी पासदारी करण जे हवाले सां। ऐं इन खां अलावा जेको हुनजो क़ौम खे ख़िताबु कंदे कल्ह 29/4/2023 ते जेको हुन क़ौम खे ख़िताबु कयो, उन में जेका टीं शइ हुई उहा सभ खां अहम ऐं इहा वाज़े हुई त हिन क़ौम जी जेका मुस्तक़बिल आहे उहो इलेक्शन सां आहे। यानी हीअ क़ौम जेकॾहिं गुस्से में आहे ऐं कावड़ में आहे, रंज में आहे, त उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे गुस्से खे, रंज खे क़ाबू इन हद ताईं पाए वेठी आहे त हुन इलेक्शन जे हवाले सां हिकिड़ी उनखे उमेदु नज़र अचे थी त पूरे पाकिस्तान जे अंदरि या ॿिनि सूबनि जे अंदरि, जेको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पंजाब सूबे जो 14 मई जे हवाले खां हुकुम सादर करे चुकी आहे त उन में इलेक्शन थींदी ऐं पूरे पाकिस्तान जी क़ौम, पंजाब वॾो सूबो आहे, उन सभिनी में इहा उमेदु पैदा थींदी त हाणे नुमाइंदा जेके आहिनि अवामी वोट जे हवाले सां चूंडिजी आया आहिनि, उनजी ज़िम्मेवारी आहे त उहो आवाम जो तहफ़ुज़ कनि, आवाम जी फलाह बहबूद जे लाइ कमु कनि। इन हवाले सां हिकिड़ो अहम मिसाल इन में ईंदो आहे अक्सर करे त रेल जूं 2 पटड़ियूं हुजनि, हिकिड़ी ज़बून अबेंडन पटड़ी हुजे जितां ट्रेन जो गुज़र सफ़र थींदो ई न आहे, ॿिए पासे ॾांहुं ट्रेन जो गुज़र सफ़र थिए थो, जंहिं पासे ॾांहुं ट्रेन जो गुज़र सफ़र नथो थिए उन पासे ॾांहुं हिकिड़ो ॿार जेको आहे उन पटड़ीअ ते वेठो आहे त हिन पासे ॾांहुं ट्रेन न ईंदी आहे। इन करे उहा ट्रेन न अचण जे करे हू आराम ऐं सुकून जे हालत में वेठो आहे ऐं रांदि रूंद करे थो। ॿिए पासे ॾांहुं जंहिं ॾांहुं ट्रेन जो रोज़ानो जो अचणु वञणु थिए थो ऐं सफ़रु थिए थो, उनजी हलचल थिए थी, उन ॾांहुं केतिरा ई ॿार जेके आहिनि उहे रांदि था खेॾनि। यानी उनखे इहा इन शइ जो ख़ौफ़ ऐं ख़तरो कोन्हे त ट्रेन ईंदी असांजे मथां चढ़ी वेंदी, लेकिन असां घणा आहियूं इन करे ट्रेन पंहिंजो रुख़ मथां मोड़े वञे। इन हवाले सां जॾहिं ट्रेन जो सफ़रु थिए थो, अचे थी, हारन वॼाए थी, त ट्रेन जो ड्राइवर जेको आहे उहो ॾिसे थो त हिन पासे ॾांहुं 30-35 ॿार बीठा आहिनि ऐं उहे सभिनि जे मथां जेकॾहिं ट्रेन जो मेन रोड बि उहो आहे, मेन रस्तो बि आहे, पटड़ी बि आहे, उनजे मथां उहा ट्रेन चढ़ी वेंदी ऐं उहे 30-35 ॿार या जेके ॿार आहिनि उहे रांदि खेॾनि था उहे मरी वेंदा। इन उन हवाले सां हू पंहिंजो ट्रेन जो रुख़ उन तरफ़ मोड़े थो जंहिं पासे ॾांहुं हिकिड़ो ॿार वेठो आहे, लेकिन उहा कानूनी तरह सां अबेंडन हिकिड़ी
थियल आहे पटड़ी, उन पासे ॾांहुं ट्रेन जो अचणु वञणु कंहिं तरीक़े सां क़ाबिल इजाज़त न आहे। लेकिन उन जे बावजूद बि ट्रेन जो ड्राइवर उन ट्रेन जे पटड़ी खे उन हिकिड़े ॿार जे मथां चाढ़े हलियो वञे त भला हिकिड़ो ॿारु मरियो त को मसइलो कोन्हे, 30 ॿारनि जी जान बची वञे। यानी कानून हथ में खणणु, हिकिड़े ॿार खे मारण, हुननि जे लाइ कंहिं तरीक़े सां को एॾो वॾो अलमयो या वॾो को दर्दनाक वाक़ियो कोन्हे को। 35 ॿारनि जी जान बची वञे, लेकिन कानून हथ में खणिजे। यानी घणाई जंहिं पासे ॾांहुं हुजे, उहा चाहे गैर क़ानूनी हुजे, ग़लति तरीक़े सां उन्हनि जो एक्शन हुजे या अमल हुजे, लेकिन उन घणाईअ जे करे हू ट्रेन जी जेका आहे उहा सॼो सूरत हाल उहा तब्दील थी वञे थी। यानी उन जो तरफ़ तब्दील थी वञे थो। हिकु तरफ़ जेका ॿिए तरफ़ हिकिड़ो ॿारु वेठो हुजे जेको जाइज़ तरीक़े सां सुहिणे तरीक़े सां वेठो आहे ऐं उहो कानून जे दायरे में वेठो आहे ऐं उन महसूसु करे थो त हिन पटड़ीअ खां कंहिं तरीक़े सां ट्रेन जो स्टेशन या गुज़र सफ़र कोन्हे को, पर उन जे बावजूद बि ट्रेन जो ड्राइवर उन हिकिड़े ॿार जे मथां पटड़ी जे मथां ट्रेन हलाए करे उन ॿार खे मारे उन जे मथां चढ़ी करे गुज़र करे पंहिंजे ट्रेन जो। यानी हिकिड़े ॿार खे मारण गैर क़ानूनी तरह सां हिकिड़ो ॿारु मरी वञे, ऐं जेकॾहिं गैर क़ानूनी तरीक़े सां हिकिड़ा 30-35 ॿार या इज्तमाही तरह सां PDM जी हुकूमत जेकॾहिं गॾियल वेठी हुजे ऐं उहे घणाईअ में हुजनि, हिकु आवाज़ में हुजनि, त कानून उन्हनि जे लाइ कंहिं क़िस्म जो को असरु नथो रखे। हिकिड़े तरफ़ सां इमरान ख़ान बीठो आहे जेको कानून जे पासदारी जे लाइ, रूल ऑफ लॉ जे लाइ सुप्रीम कोर्ट खे इल्तिजाउ कंदो रहे थो त हिन क़ौम जी तव्हांखे पारत हुजे। ऐं हिकिड़े पासे ॾांहुं PDM जी गवर्नमेंट पूरो पार्लियामेंट भरे वेठी आहे, नेशनल असेंबली भरे वेठी आहे, गैर क़ानूनी तरह सां ग़लति तरीक़े सां आइन जी लताड़ करे। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त कानून इन शइ में उन्हनि PDM जे मेंबरनि जी पासदारी इन करे महसूसु थिए थो त करे थी त हीअ घणाईअ में आहिनि ऐं वरी गैर क़ानूनी आहिनि, ग़लति आहिनि, आइन जी लताड़ कंदा रहनि, लेकिन घणाईअ में इन करे इन पटड़ीअ खां हलणो कोन्हे को। हिकु तरीक़े सां इमरान ख़ान भली जाइज़ तरीक़े सां उनजो आवाज़, उनजो दबदबो, उनजो रोब, उनजे मुज़ाहिमती जेको ललकार आहे उन में कानून आहे, उनजे कानून जी पासदारी आहे, कानून जो दाइरो आहे, लेकिन अकेलो आहे। इन करे उनजे मथां जेकॾहिं ट्रेन चढ़ी वञे त कंहिं क़िस्म जो को बि असांजे मथां को बि इल्ज़ाम कोन्हे को, न वरी को ॾोह आहे। इन हवाले सां हिकु नंढिड़ो मिसाल ॾिनोसीं। हिते बि हींअर अलमयो इहो आहे त जेकॾहिं PDM जी गवर्नमेंट घणाई में आहे त जेको बि करे हू वञी कनि, इन करे उन्हनि खे कंहिं तरीक़े सां ख़ौफ़ कोन्हे को त घणाई आहे असांजी। इन करे आइन पाकिस्तान जा 280 आर्टिकल उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि? हीअ आइन पाकिस्तान या सुप्रीम कोर्ट जे लिमिटेड जेके आर्टिकल्स आहिनि आइन पाकिस्तान जे अंदरि, उहे या फंडामेंटल राइट्स जी लताड़ थी वई त छा थी पियो? छाजे करे त क़ौमी असेंबली हिन वक़्तु हुननि जे कंट्रोल में आहे ऐं हू जीअं चाहिनि तीअं करे सघंदा। यानी माइट इज़ राइट वारो कानून आहे, जंगल जो कानून आहे, इंसाफ़ जी जेका आहे आवाज़ खे दफ़न कयो वियो आहे। आइन पाकिस्तान जी जेका इम्प्लीमेंटेशन आहे उनखे हू दफ़न करण जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जी जेका चाड़ आहे उन जे हवाले सां इमरान ख़ान बार सुप्रीम कोर्ट खे इल्तिजा कंदो रहियो, सुप्रीम कोर्ट जे जस्टिस साहिबान खे, त पंहिंजे ईगोज़ खे छॾे करे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आइन जी पासदारी करे। हिन क़ौम जी पारत अथव, हिन क़ौम जी पारत अथव, हिन क़ौम जी पारत अथव। इमरान ख़ान साहिबु पहिरीं मई जेको लेबर डे आहे, लेबर डे यानी मज़दूरनि जे ॾियारे जे हवाले सां 3 हंधनि तां यानी लाहौर खां हुन ऐलान कयो त इमरान ख़ान साहिबु यानी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन पाण लीड कंदो। इस्लामाबाद खां शाह मोहम्मद कुरैशी साहिबु ऐं पेशावर खां साहिब खे हुन रैली करण जे हवाले सां शेड्यूल अनाउंस कयो, जंहिंमें पूरे पाकिस्तान जा मज़दूर तबिको या जेके ॾिहाड़ीदार तबिके वारा माण्हू आहिनि, उहे पुलिस हुजे, फ़ौजी हुजनि या जेके बि ॾिहाड़ीदार पघारदार माण्हू आहिनि पाकिस्तान जा जेके शहरी आहिनि, उहे महसूसु कंदा त हिन महांगाई जे दौर में उन्हनि जी पूरी नथी पए। उन हवाले सां पूरे पाकिस्तान जे लेबर पूरे पाकिस्तान जे अवाम खे इन 1 मई जे हवाले सां उन गुज़ारिश कई, उहा ख़ासि तौर ते वकील बिरादरीअ खे उन गुज़ारिश कई, हर तबिके जे माण्हुनि खे, यानी PTI जे कारकुननि खां हटी करे, PTI जे मूवमेंट खां हटी करे हुन पूरे पाकिस्तान जी क़ौम खे 1 मई 2023 जे हवाले सां कॉल कई ऐं मुतालबो कयो ऐं दावत ॾिनी त अचो हिन रैलियुनि में शिरकत कयो। तमामु बहितरीनु ख़िताबु हुयो, क़ौम खे एड्रेस कई हुन इमरान ख़ान साहिबु, ऐं इन में कंहिं बि तरीक़े सां को शक कोन्हे त जेके बि हुन ॻाल्हियूं कयूं उहे वज़नाइतियूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि में हर तरीक़े सां सबक़ु हुयो करे। ऐं 14 मई खां पहिरियों जेकॾहिं PDM गवर्नमेंट राज़ी थिए थी त असेंबलियूं टोड़े करे त जनरल इलेक्शन जे तरफ़ वञे त ठीकु आहे, जे न त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां रुजू कयो वेंदो। ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां KP हुकूमत जे हवाले सां 90 ॾींहंनि जी जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे या पंजाब जी केयरटेकर गवर्नमेंट जा 90 ॾींहं पूरा थी विया आहिनि, उन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ु वेंदी त कानून छा थो चवे ऐं कानून उन्हनि खे वधीक मोहलत ॾिए थो या उन्हनि खे ख़तमु करे थो छॾे हिते, या जेको बि लाइअमल थींदो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां रुजू करण खां बाद में उन शइ जी ख़बर पइजी वेंदी। सिंध जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो, जेका अफ़सोस ॻाल्हि आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सिंध जी क़यादत 1 मई
जे हवाले सां पंहिंजे तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन खां कंहिं तरीक़े सां परमिशन न वरिती त हू रैली कढनि। सिंध में कम से कम 2 रैलियूं कढणु खपनि। हाणे हिकिड़ो कराची जे अंदरि, ॿियो अंदरूनी सिंध जे अंदरि। 2 रैलियुनि ते मुश्तमिल कम से कम पहिरीं मई लेबर डे जे हवाले सां हिते बि शिरकतूं थियनि। हा, पूरे सिंध जो आवाम पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन जी उन काल खे लबे करे ऐं लखनि जे तादाद में माण्हू निकिरी करे इन पंहिंजे महांगाई जे रुझान खे ख़तमु करण जे हवाले सां हिकु नारो बुलंद कनि ऐं उहा मीडिया ते अचे हा, सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया जे हवाले सां उन ते तज़िया थियनि हा ऐं सिंध में इन महांगाई जे हवाले जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु उथण जो पहिरियों ई जेको स्टेप हुयो उहो हिननि खे अदा करणु खपंदो हो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सिंध जी क़यादत खे। लेकिन शायदि हुननि जी ख़ामोशी ऐं हुननि खे कंहिं तरीक़े सां इन शइ जो सेंस शायदि न हो ऐं न हू सिंध जे अवाम जी शायदि का नुमाइंदगी करण में को ख़ुशि आहिनि, या हू इन शइ में ड्रिनल आहिनि त शायदि पाकिस्तान जी जेका पीपल्स पार्टी आहे यानी सिंध हुकूमत जेका हुनजे ख़िलाफ़ु को एक्शन खणंदी या हुननि जे ख़िलाफ़ु कंहिं तरीक़े सां का ॿध छोड़ कंदी, मार कुटाई कंदी। पर लेकिन मां उन्हनि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरी नज़रिए जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग वांगुरु न आहे या PDM जे ॿियनि गवर्नमेंट जमायतुनि वांगुरु न आहे जो तव्हांखे खणी खंभे करे ऐं उन्हनि सां अज़ियतूं करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पार्टी आहे, जेको इमरान ख़ान कल्ह वाहिद तरीक़े सां साफ़ ऐं वाज़े लफ़्ज़नि में चयो त 1971 जे विरहाङे खां बाद में जेको पाकिस्तान जो आइन ॾिनो उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो। यानी हिन क़ौम ते जेको वॾे में वॾो एसार आहे जंहिंजे मद्देनज़र हींअर पूरी पाकिस्तान जा इदारा हलनि था। हिन आइन पाकिस्तान 1973 जे करे हलंदा। हर असेंबलीअ में, हर रोड ते, हर रस्ते ते, ऑफिसनि जे अंदरि, अदालतनि जे अंदरि जेको हर शख़्स इन पाकिस्तान जे आइन जो वज़ाहत करे थो ऐं पाकिस्तान जे आइन जो रेफरेंस ॾेई करे पंहिंजा फंडामेंटल राइट्स हुजनि या हर तरीक़े जो बुनियादी हक़ वठण जे लाइ या राइट वठण जे लाइ जेको आवाज़ु उथारंदा उहा तव्हां ते, असां ते, यानी पूरी हिन पाकिस्तानी क़ौम ते कल्ह इमरान ख़ान साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन वाज़े करे छॾियो त इहो एहसान जेकर असांजे हिन पाकिस्तानी क़ौम ते आहे, हर इदारनि ते आहे, हर नंढे वॾे ते आहे, ग़रीब अमीर ते आहे, मर्द औरत ते आहे, त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जो आहे। त उन हवाले सां मां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सिंध जी क़यादत खे इहा गुज़ारिश कंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिं तरीक़े सां हिन सिंध जे अवाम ते कॾहिं बि अज़ियत बर्दाश्त न कंदी ऐं जेकॾहिं हू चाहिनि त रोडनि रस्तनि ते अचनि, महांगाई जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारनि या हू जेके बि चाहिनि वोट ॾियनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि अवामी जेके आवाज़ आहे या आवाम जी जेका राय आहे उनखे कुचलण जे हवाले सां कॾहिं बि अहिड़े इंतकामी कार्रवाई पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां 50 सालनि जी तारीख़ में न ॿुधियूं आहिनि, न इंशाअल्लाह ताला ॿुधण में ईंदियूं। छाकाणि त हीअ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पार्टी आहे, शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे ऐं सिंध जे अवाम सां मोहबत कंदड़ हीअ पार्टी आहे ऐं सिंध जो अवाम हिक ॿिए सां मोहबत करे थो। इन ॻाल्हि में कंहिं क़िस्म जो को शक कोन्हे कि सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां मोहबत करे थो। हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे शाबाशी सलाम हुजे त सिंध जे अवाम खे प्रोटेक्ट जेकॾहिं कयो आइन जे अंदरि, कानून जे अंदरि, पंहिंजी हुकूमत जे अंदरि, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी कई। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए आख़िर में त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सिंध जी क़यादत पाकिस्तान जे हिन सिंध जे अवाम जी कंहिं तरीक़े सां इन पहिरीं मई लेबर डे जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी आवाज़ बुलंद करण जे हवाले सां या रैलियुनि जे हवाले सां कंहिं बि तरीक़े सां को मनसूबो या प्लान पाकिस्तान जी तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन खां कंहिं बि तरीक़े सां शेड्यूल न वठी करे इन शइ जो दर्स ॾिनो त हीअ सिंध जो अवाम उनजे दिलनि ते न आहे। हिन सिंध जे अवाम सां हुननि जी का मोहबत कान्हे का। सिंध जे अवाम सां सिंध जे PTI जी क़यादत जी कंहिं बि क़िस्म जी का बि उमेद वाबस्ता न आहे। इन करे ई त बार बार पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट थो ॾिए। हुननि खे इहा ख़बर आहे, महसूसु थिए थो ऐं हुनजे रत में इहा शइ ज़हननि में शामिलु थी चुकी आहे त सिंध जे अवाम जी जेकॾहिं क़यादत थींदी त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी। सिंध जे अवामनि खे ॾुख ॾींदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾींदी, सुख ॾींदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾींदी। इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे हर दौर में, हर लम्हे में, हर वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ऐं सपोर्ट करे कामयाबु कंदा।